नवाज न्यूज में भली कार मैं संझा सैयद हल्ला से हेडलाइन तरफ। कौमी असेंबली इलेक्शन एक्ट 2017 में तरमीम वारो बिल मंजूर करे वरितो। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐं समुंड पार पाकिस्तान जी वोटिंग बाबति अॻूणी हुकूमत जूं तरमीमूं ख़त्म। सुप्रीम कोर्ट हुकूमत इस्लामाबाद हाई कोर्ट बार जो दरख़्वास्तूं उकलाए छॾियूं। हुकमनामो जारी कंदासीं जेको अॻिते लाइ मिसाल बणिजे। गुज़िरियल ॾींहुं जेको कुझु थियो उन ते अफ़सोस थियो। गुज़िरियल ॾींहुं जेको कुझु थियो उन सां अदालत जो सियासी जमायतुनि सां एतमाद खॼी वियो आहे। कोशिश हूंदी त अहिड़ा फ़ैसिला ॾियूं जंहिंजो मुस्तक़बिल में मिसाल ॾिनो वञे। मौजूदा केस में अदालत अवाम जे तहफ़ुज़ ख़ातिर कल हुक्म ॾिनो हो। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। पीटीआई सरबराह इमरान खान हुकूमत के चूंडुनि जे ऐलान लाइ 6 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। जून जे महीने में चूंडुनि जो ऐलान कयो ऐं असेंबलियूं टोड़ियूं वञनि। जेकॾहिं मुतालबो न मञियो वियो त क़ौम खे ॿीहर इस्लामाबाद वठी ईंदुसि। क़ौम हक़ीक़ी आज़ादी लाइ हर कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे। अवाम ॾोहारियुनि खे मुल्क ते हुकूमत करण न ॾींदो। आज़ादी मार्च खे नाकाम बणाइण जी कोशिश कई वई आहे। अमेरिका साज़िश करे असांजी हुकूमत किराई। जेके साज़िश में मुलविस हुआ उहे बाइखा थिया। सुप्रीम कोर्ट के ख़िराज तहसीन पेश कयां थो। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो इस्लामाबाद में कारकुननि खे ख़िताब। चूंडुनि जो ऐलान इतिहादी जमायतूं गॾिजी कंदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला जो इमरान खान जे बयान ते रद्द अमल। चवे थो चूंडूं हाराइण खां पोइ बि इमरान खान चवंदो त चूंडूं ॿीहर करायूं वञनि। इमरान खान 6 लख माण्हू वठी आयो त मुतालबे जी हिमायत कंदुसि। इमरान खान सॼी राति तौहीन अदालत जा ऐलान कंदो रहियो। सुप्रीम कोर्ट सां ग़लति बयानी करे इमरान खान सुप्रीम कोर्ट आयो। अदालती फ़ैसिले जी आड़ में विगोड़ी जथे सॼी राति भञा कई। पीटीआई जे कारकुननि वटि हथियार हुआ। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चवे थी पुलिस ऐं रेंजर्स जहिड़ी तरफ़ फ़र्ज़ अंजाम ॾिना। इहो साराह जोॻो अमल आहे। अवाम खूनी मार्च ऐं फ़साद जी सियासत खे रद्द करे थो। इमरान खान नाकाम सियासत जो ऐलान करे हथें ख़ाली घर वापसि वियो। इमरान खान जो इक़्तिदार मां वञण पाकिस्तानी जमहूरियत में पीर जो पत्थर आहे। पाकिस्तान में वज़ीर आज़म खे गैर जमहूरी तरीक़े सां हटाइण जी तारीख़ आहे। पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी के केतिरा ई चैलेंजिस आहिनि। पाड़ेसरी मुल्कनि सां गॾियल दिलचस्पी जे सहकार सां मुल्क खे अॻिते वठी वञी सघूं था। ईंदड़ चूंडुनि में हिसो वठंदासीं ऐं पीपी जी हुकूमत ठाहिण जी कोशिश कई वेंदी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़ाबिरु इदारे खे इंटरव्यू। गुज़िरियल हफ़्ते पाकिस्तानी वफ़द जूं IMF सां तामीरी ॻाल्हियूं थियूं। फ्यूल ऐं बिजली ते सब्सिडी ॾेई गुज़िरियल हुकूमत मुआहिदे जी भनकड़ी कई। IMF सां माली साल 2023 जी माली हदफ़नि बाबति ख़यालनि जी ॾे वठि थी। हुकूमत बजट खसारो घटि करण लाइ पुरज़म आहे। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं माली पोज़ीशन खे मुस्तहक़ करण लाइ सख़्त मालियाती पॉलिसी जी ज़रूरत आहे। IMF प्रोग्राम जारी रखण पाकिस्तान खे तरक़ी जी राह ते आणण लाइ पुरज़म आहियूं। लाड़काणे वेझो ॻोठ हमज़ जतोई में पुराणे संगावती तकरार था। जतोई बिरादरी में झेड़े दौरान मारिजी वैलनि जो अंग 4 थी वियो। मारिजी वैलनि में औरत ऐं नीगर समेत 4 ॼणा शामिल। शहीद अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस में मुलविस मुख्य जवाबदार ॾोह जो एतराफ़ करे वरितो। गिरफ़्तार थियल मुख्य जवाबदार मुश्ताक सैते पुलिस के जाइ वारदात ॾेखारे छॾी। शहीद साफ़ी जो प्रेस कार्ड पर्स ऐं लोगो हथ। जवाबदार मुश्ताक सैते वाक़े बाद सामान झंग में पूरे छॾियो हो। शहीद अज़ीज़ मेमण क़त्ल केस जो मुख्य जवाबदार कंडियारो जी अदालत में पेश।
उमरकोट में पीटीआई कारकुन नई पुलिस विच में चकरनि वारो मामलो। शहर में शटरबंद हड़ताल। पीटीआई जे एमएनए समेत 125 ॼणनि ते दहशतगर्दी जो केस दाख़िल। मोती चौक, थर बाज़ार, आयशा मार्केट ऐं राणो चौक समेत समूरा कारोबारी मर्कज़ बंद। खिप्रो वेझो ॻोठ गुलाम हैदर में 2 ॿारनि जी माउ मुबैना तौर क़तल। नारी जे चाचे जो चवणु आहे त भाइटी सुगरा खे अली जावरी ऐं ॿियनि लठियूं हणी क़तल कयो। खानपुर महर वेझो डंडा बरदार जवाबदारनि पारां नौजवान ते तशद्दुद ऐं तज़लील वारी वीडियो वायरल। ॻोठ प्यारो लाशारी में मलिक बिरादरी माण्हुनि अब्दुल मजीद महर खे वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणायो। जवाबदारनि ज़मीन तां वापसि ईंदड़ हादी बख्श ऐं मजीद महर खे रोके तशद्दुद जो निशानो बणाए तज़लील कई। उडेरोलाल में 3 महीना अॻु क़ौमी शाहराह वेझो नौजवान सरफराज़ मल्हा जी लाश मिलण वारो मामलो। वारसनि पारां दाख़िल कयल दरख़्वास्त ते कंज्यूमर जज फहाद कलोड़ो ऐं डॉक्टरनि जी टीम नौजवान जी क़बर कुशाई कई। डॉक्टरनि जी टीम नौजवान जे जिस्म जा जुज़ा हासिल करे टेस्ट लाइ इस्लामाबाद मोकिले छॾिया। पीर जो ॻोठ में जवाबदारनि जी मुबैना 2 औरतुनि सां ज़्यादती जी कोशिश। मुज़ाहिमत ते सख़्त तशद्दुद। औरतुनि जे रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची हिकु जवाबदार खे सोघो करे पुलिस हवाले कयो। आई डंडवागो में हिकु ॾींहुं अॻु घरां निकितल ॻोठ सिद्दीक मल्हा जे रहवासी नौजवान जो लाश हथायो। संजरचंग में अंसारी फार्म रहवासी अलादीतो पुट मुनीर आराई जो लाश हथ। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो।